Hello dear friend, Assalamu alaikum. Keda haal hai? I hope all friends will be happy, fit and fine. So dear students, as you comment me on my other YouTube videos, so once again today I'm going to teach you parts of speech. What is part of speech and what is the importance of part of speech? काफ़ी बार खां जॾहिं इहो सुवाल पुछियो वेंदो आहे त नाउन चाहे प्रोनाउन चाहे एडजेक्टिव कंजक्शन या जेकी पार्ट ऑफ स्पीच जा जेके पार्ट्स आहिनि उन्हनि जूं डिफिनेशन जॾहिं पुछियूं वेंदियूं आहिनि त ॿार डिफिनेशन्स त ॿुधाईंदा आहिनि, पर जॾहिं वरी इहो सुवाल पुछियो वेंदो आहे त आख़िर पार्ट ऑफ स्पीच आहे छा, त हिते काफ़ी असांजा दोस्त काफ़ी असांजा ॿार जेके आहिनि उहे कंफ्यूज़ थींदा आहिनि। त उन हवाले सां अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त पार्ट ऑफ स्पीच छा आहे ऐं पार्ट ऑफ स्पीच जो जेका इंग्लिश सिखण में जेका उन्हनि जो रोल प्ले कहिड़ो आहे ऐं पार्ट ऑफ स्पीच जी इंपॉर्टेंस कहिड़ी आहे। पार्ट्स ऑफ स्पीच, पार्ट ऑफ स्पीच जीअं तव्हांखे ख़बर आहे ॻाल्हाइण जा हिस्सा, जी हाँ बिल्कुलु ॻाल्हाइण जा हिस्सा, पर पार्ट ऑफ स्पीच जी डिफिनेशन इहा थींदी त सच वर्ड्स according to English there are 8 parts of speech। जी हाँ, तो सच वर्ड्स यानी अड़ा लफ्ज जेके असां जुमलन में इस्तेमाल कयूं। जी हाँ, सच वर्ड्स विच वी यूज इन दी सेंटेंस, अड़ा लफ्ज जेके असां जुमलन में इस्तेमाल कयूं हैव गॉट डिफरेंट काइंड्स ऑफ मीनिंग, जिनके मुख्तलिफ किस्मन जी माना हुंदी है एंड डिफरेंट काइंड्स ऑफ जॉब, ऐं उन्हनि खे मुख्तलिफ किस्मन जो कम हुंदो आहे। अकॉर्डिंग टू इंग्लिश देयर आर 8 पार्ट ऑफ स्पीच। अंग्रेजी के मुताबिक उहे उन्हनि जा 8 पार्ट ऑफ स्पीच आहिनि। त हाणे इहा थी वई इन जी डिफिनेशन, इहो आहे पार्ट ऑफ स्पीच। हाणे इन जी इंपॉर्टेंस आहे, इंपॉर्टेंट दोस्तों इहो आहे त जॾहिं बि तव्हां विदाउट पार्ट ऑफ स्पीच खे सिखण जे टेंसिस में हथ विझो था या अंग्रेजी ॻाल्हायो था त तव्हांखे अंग्रेजी कॾहिं बि जेका सम्झ में कोन ईंदी। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे, जी मां सिंधी ॻाल्हायां पियो, असांजो घर वारा असांजे ॻोठ वारा स्टडी तइलीम खां सवाइ बि सिंधी ॻाल्हाइनि पिया, उहे परफेक्ट ॻाल्हाइनि पिया, पर असां वटि असांजी ॿोली जेकॾहिं को अंग्रेज़ जेकॾहिं ॻाल्हाईंदो त उनखे असांजी ॿोली जी ग्रामर पढ़णी पवंदी, असांजी ॿोली जा पार्ट ऑफ स्पीच पढ़ना पवंदा। त उन सेंस खां तव्हां अंग्रेजी सिखणु चाहियो था त या त तव्हांखे लॾी वञी अमेरिका में रहणो पवंदो, जेकॾहिं अमेरिका में लड़ण जेतिरी तव्हां में का ताक़त न आहे, तव्हां वटि उहा एहलियत न आहे, तव्हां वटि ओतिरो ख़र्च न आहे त तव्हांखे इंग्लिश जी पार्ट ऑफ स्पीच पढ़नी पवंदी। ओके, त अंग्रेजी जी पार्ट ऑफ स्पीच पढ़ंदो तॾहिं तव्हांखे उन जे टेंसिस खे सम्झी सघो था, उनखे सवले नमूने ॻाल्हाए सघो था। ओके, जीअं मिसाल तौरु आउं जुमिलो ॻाल्हायां, असांजा काफ़ी ॿार जेके इंग्लिश सिंधी खे ईअं जीअं ट्रांसलेट कंदा आहिनि जीअं सिंधी जो स्ट्रक्चर आहे। मिसाल तौरु मूं मानी खाधी, हाणे इनखे आउं ईअं त कोन कंदुसि न त आई मील ईट। मिसाल तौरु असांजी सिंधी में अचे पियो मूं मानी खाधी, असां इनखे ईअं जीअं ट्रांसलेट नथा करे सघूं, पर उन जे लाइ असांखे अंग्रेजी जा जेके रूल्स एंड रेगुलेशन आहिनि उनखे फॉलो करणो पवंदो, ऐं अंग्रेजी जा पार्ट ऑफ स्पीच यानी ॻाल्हाइण जा हिस्सा, उन में कहिड़े लफ़्ज़ जी कहिड़ी वैल्यू आहे ऐं कहिड़े लफ़्ज़ खे किथे रखणो आहे, इहो सम्झणु जेका इंतिहाई ज़रूरी आहे, छाकाणि त असां अंग्रेजी खे उन जे पार्ट ऑफ स्पीच खां सवाइ न ॻाल्हाए सघूं था ऐं न ई लिखी सघूं था। त इन जी इंपॉर्टेंस इहा आहे त पार्ट ऑफ स्पीच के जेका सिखण खां सवाइ तव्हां को बि टेंस ठाहे नथा सघो। हाणे उहो ईअं मिसाल तौरु आउं तव्हांखे चवां पोइ प्रेज़ेंट इंडिफिनिट टेंस जी स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट। हाणे तव्हां सम्झो सब्जेक्ट चाहे वर्ब चाहे ऑब्जेक्ट चाहे, चलो ठीकु आहे तव्हांखे ख़बर आहे, पर तव्हांखे पार्ट ऑफ स्पीच न पढ़ियलु हुजे। हाणे तव्हांखे ख़बर ई कोन्हे सब्जेक्ट में छा ईंदो, पर जेकॾहिं पार्ट ऑफ स्पीच पढ़ियलु आहे त तव्हां सब्जेक्ट में या त नाउन ईंदो या प्रोनाउन ईंदो, ऐं वर्ब जे विच में वर्ब ईंदो, वर्ब पार्ट ऑफ स्पीच जो हिस्सो आहे, ऐं सब्जेक्ट में नाउन ऐं प्रोनाउन बि जेका छा जा हिस्सा आहिनि, पार्ट ऑफ स्पीच जा हिस्सा आहिनि, ऐं ऑब्जेक्ट में बि हमेशह नाउन या प्रोनाउन हूंदो। त नाउन ऐं प्रोनाउन जी जॾहिं तव्हां इन जे पार्ट ऑफ स्पीच जी ख़बर हूंदी तॾहिं तव्हां उनखे उन स्ट्रक्चर में उन जी प्लेस ते रखी सघो था। त दोस्तों ही हुई पार्ट ऑफ स्पीच जी डिफिनेशन ऐं ही हुई पार्ट ऑफ स्पीच जी इंपॉर्टेंस। आई होप तव्हांखे ही मुंहिंजो वीडियो सुठो लॻो आहे ऐं वीडियो तव्हांखे केतिरो सुठो लॻो आहे, ऐं वीडियो में कहिड़ी ॻाल्हि अञा ताईं मिस थी चुकी आहे या तव्हांजे ज़हन में कहिड़ी वांगुरु जेका खुटिके पई त उहो मूंखे कमेंट्स में ॿुधायो। मिलूं था कंहिं ॿिए वीडियो में, तेसीं ताईं जे लाइ इजाज़त, अल्लाह